अस्सलाम वालेकुम। पास्ट पेपर जो हिकिड़ो MCQs आहे असां वटि A इज़ इक्वल टू 3948 एंड B इज़ इक्वल टू 263 माइनस 2 देन A माइनस B इज़ इक्वल टू डैश। कीअं सोल्व थींदो ॾिसो। A माइनस B इज़ इक्वल टू हाणे A जा लिखंदासीं 3948 ठीकु आहे माइनस पोइ B जा लिखंदासीं 263 माइनस 2 ठीकु आहे। हाणे हिन जो तरीक़ो ईअं आहे 3 खे 2 सां माइनस कंदासीं ठीकु आहे 9 खे 6 सां माइनस कंदासीं A माइनस B इज़ इक्वल टू हाणे 3 माइनस 2 कंदासीं जवाबु असां वटि ईंदो 1 ठीकु आहे। 9 माइनस 6 कंदासीं जवाबु असां वटि ईंदो 3 ठीकु आहे। हुन खां बाद में 4 माइनस 3 कंदासीं जवाबु असां वटि ईंदो 1। 8 माइनस इंटू माइनस प्लस थींदो असां वटि यानी 8 प्लस 2 कंदासीं जवाबु असां वटि ईंदो 10 ठीकु आहे। इहे असांजो राइट ऑप्शन आहे ठीकु आहे।